अस्सलाम दोस्तों, बलोचिस्तान के इलाके में जो समुंड किनारो है उनमें हिकिड़ो गडानी के नाले से है। तमाम खूबसूरत व्यू है गडानी जो। पहिरें व्लॉग में असां ॾेखारे आया आहियूं गडानी तव्हांखे, लेकिन गडानी जो असां मेन पॉइंट जेको ॾेखारियो जेको पिकनिक पॉइंट हुयो जिते सभु दोस्त वेंदा आहिनि पिकनिक कंदा नी। हाणे मां तव्हांखे गडानी जो उहो पॉइंट ॾेखारींदुसि जंहिंखे शिप पॉइंट चवंदा आहिनि, शिप ब्रेकिंग। वो असां हली करे तव्हांखे ॾेखारींदासीं त जिते शिप्स हूंदियूं आहिनि, जिते शिप्स स्क्रैपिंग थींदी आहे, जिते शिप्स खे रिमूव कयो वेंदो आहे। वॾियूं वॾियूं शिप्स जेके जंहिंजो मुदो पूरो थियल हूंदो आहे, जेके एक्सपायर हूंदियूं आहिनि उन्हनि खे ख़तमु कयो वेंदो आहे। त उन खे हिते जेको आहे माना ख़तमु करे उन मां ई शयूं कढी करे सेल लाइ कढियूं वेंदियूं आहिनि। हाणे हलूं था पाण, तव्हां गॾु रहो असां सां। तव्हां अगरि असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे त महिरबानी करे असांजो चैनल सब्सक्राइब कयो ताकी असांजी जेकी अचण वारी वीडियो हुजे तव्हां ताईं पहुचे। आदिल भाई, उहो जेको पहाड़नि जो विच में कट थियल आहे जितां समुंड जो पाणी ईंदो आहे, क्रॉस थियल वेंदो आहे, उहो पॉइंट किथे आहे? उहो बि अॻिते आहे मुंहिंजे ख़्याल में। उहो पहाड़ वारे उन पासे खां जिते शिप ब्रेकिंग आहे उते तव्हांखे उहो असां पॉइंट बि घुमाईंदासीं। ॾाढो ख़ूबसूरत पॉइंट आहे। ऐं हामिद भाई, तव्हां जेको वीडियो मूंखे मोकिलियो हुयो कहिड़ो ख़ूबसूरत हुयो, उहो उन पासे जिते हलूं था? उन पासे हलंदो न आदिल। आदिल उडी पासे हले थो? अच्छा यार, चांहि पीअण जो ॾाढो मूड आहे। आदिल हाँ तो न मिलंदी छो? आदिल चांहि न पीआरींदे? अफ़सोस है यार, आदिल चांहि नथो पीआरे यार। ॾिस, सिंध जो इलाइक़ो आहे, गडानी में आहियूं, चए थो चांहि न आहे। बसि साईं, तव्हांजी मर्ज़ी आहे। महिमाननि खे तव्हां चांहि नथा पीआरियो? हलो अला मालिका, होटल हुई त असां पाणी पी वठंदासीं। मज़ाक कयूं था दोस्तों। वाक़ई में होटल तमामु घटि आहिनि, छो जो होटल वारा पॉइंट्स असां पोइ न छॾे आया आहियूं। अॻियां मथां न हुजे, में बि हुजे बि सही, न हो सकता है वो भी। जगह है जिते माण्हू ॾाढो इंजॉय कंदा आहिनि। ऐं हीअ वारो ख़ौफ़नाक आवाज़ ईंदो आहे, एॾो ख़ौफ़नाक आवाज़ ईंदो आहे पाणी जो, तव्हां ॾिसी सघो था। एॾो ख़ौफ़नाक आवाज़ आहे न, ॾिसे न हाणे। ओए बोतल
तव्हांखे ॾेखारियो त शिपूं बीठियूं आहिनि ऐं हिकिड़ी शिप खे हिते ख़तमु करण में उनखे रिमूव करण में 2 साल लॻी वेंदो आहे। मतिलबु इहे शिपूं जेको बीठियूं आहिनि खपनि हिन जो टाइम कॾहिं ईंदो हितां बिल्कुलु रिमूव करे पोइ जेको आहे माना सामान दुनिया में खपाए वेंदो। तमामु ख़ूबसूरत मंज़र आहे। आदिल भाई जी वॾी महिरबानी आहे जो असांखे अहिड़ा मंज़र ॾेखारिया अथई, असांखे गॾाणी घुमाई अथई। जेको पहिरियों व्लॉग तव्हां ॾिठो असांखे पिकनिक पॉइंट ॾेखारियो। ओ ख़ूबसूरत वॾी छोली आई अथसि समुंड जी ऐं गीला गीला थी वियासीं। तव्हां इंजॉय कंदा रहो, असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं तव्हां असां सां गॾु आहियो। दाबे जो होटल है इतने चाय पियूं था। आदिल चाय वठण वियो आहे। हामिद छा थो करे यार, तूं वेॾी अच न। ही वरी जेको माना सिंधी विसारे छॾिया आहिनि, इहो हाणे जूता खाईंदो। हाणे किरी पवंदी यार, प्लास्टिक आहे भॼी पवंदी। चाल वे न हिन ते वे न, हिन ते वे, हिन ते वे, हिन ते वे। दोस्तों अगर अव्हांखे असांजूं वीडियोस पसंद आहिनि त महिरबानी करे असांजी हौसला अफ़ज़ाई लाइ असांजो चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं असां तव्हांखे सिंधी में व्लॉग ठाहे पूरो पाकिस्तान घुमाईंदासीं इंशाअल्लाह।